अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़ न्यूज़। सिंध में धारियल राॼ, रोडनि रस्तनि खां पोइ आवाम घरनि में बि गैर महफ़ूज़ बणिजी वेई। पने आकिल वासी नीगर समेत वधीक 4 ॼणा अगवा। सूबे मां अगवा थियलनि जो अंग 40 खां बि वधी वियो। पने आकिल मां हथियारबंदनि शहरी खालदारनि जे घर में गिरी फुल लूट बाद संदनि 7 साल जे पुट मोहम्मद हसन आराइन खे अगवा करे विया। कंदकोट जे बेसजन थाणे जे हद ॻोठ रमज़ान सब्ज़ाणीअ मां सिरनि जे भट्ठीअ ते चौकीदारी कंदड़ अहमद अली ज़ाफ़री अगवा। लकी गुलाम शाह वेझो नौजवान गुलज़ार फुलेपोटो बि धारियलनि जे वर चढ़ी वियो। ठल बेसजन थाणे जे हद ॻोठ सौदो बंगारीअ भरिसां बि नौजवान गुलबार फुरन जी अगवा जी तस्दीक़। पुलिस 40 खां वधीक मज़ूरनि खे बाज़ियाब कराइण में नाकाम बणियल आहे। नाज़रीन, सिंध आवाज़ न्यूज़ के यूट्यूब ते ॾिसण लाइ मथे ॾिनल लिंक खे खोले सब्सक्राइब करियो सिंध आवाज़ न्यूज़ यूट्यूब चैनल ऐं रहो हर ख़बर खां बाख़बर।